अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, सिंध में करप्शन, बद इंतज़ामी ऐं नाअहली सबब इदारनि जी तबाही का नई ॻाल्हि त नाहे। असां अॼु बि हिकु अहिड़े इदारे जो ज़िक्र कंदासीं जंहिंखे बि करप्शन ऐं बद इंतज़ामी तबाही कंधी ते पहुचाए छॾियो आहे। जी बिल्कुलु, आऊं ज़िक्र कयां पई कराची डेवलपमेंट अथॉरिटी जो, जेका 1957 में उन वक़्त जी हुकूमत इहो सोचे ठाहे हुई त हिन अथॉरिटी जे क़याम सां शहर में तरक़ीअ जो नओं सफ़र शुरू थींदो, पर थियो उन जे बिल्कुलु उबतड़। छाकाणि त जंहिं इदारे खे शहर जी तरक़ीअ लाइ कमु करणो हो, उहा अथॉरिटी हिन वक़्तु पाण खे हलाइण खां बि लाचार बणियल आहे। कराची डेवलपमेंट अथॉरिटी शहर जी तरक़ी त ठहियो, पर रुगो मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन ॾियण खां बि लाचार आहे। ऐं इन लाइ बि सिंध हुकूमत खां माहवार 40 करोड़ रुपया ग्रांट वरिती वञे थी। अॼोके प्रोग्राम में नाज़रीन खे जे अॻियां इहे समूरा तफ़सील आणण जी कोशिशि कंदासीं त हीअ अथॉरिटी कीअं तबाही कंधी ते पहुती, कीअं मुलाज़िमनि जी लोध भर्ती करे हिन इदारे खे रुगो मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन ॾियण जी अथॉरिटी बणायो वियो आहे। इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त कराची डेवलपमेंट अथॉरिटी में थींदड़ करप्शन, बद इंतज़ामी ऐं गैर क़ानूनी भर्तियुनि वारे मामले ते लाॻापियल इदारा आख़िर ख़ामोश छो आहिनि। छा हिन इदारे जो हशर बि लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जहिड़ो थियण वारो आहे, जेका अथॉरिटी त ख़तम थी वई, पर इन अथॉरिटी जे मुलाज़िमनि खे को ॿियो इदारो वठण लाइ बि तयारु नाहे। करप्शन, बद इंतज़ामी ऐं मुलाज़िमनि जी लोध कराचीअ जी तरक़ीअ लाइ 1957 में ठाहियल केडीए खे तबाह करे छॾियो। केडीए लाॻीतो माली बहिरान जो शिकार, माहवार 40 करोड़ रुपयनि जी ग्रांट ते हलंदड़ इदारे जी कारकर्दगी बुड़ी। केडीए गुज़िरियल 32 सालनि में हिकु बि हाउसिंग स्कीम न आंदी, अॻु आंदल स्कीमुनि जे प्लाटनि ते बि कब्ज़ा थी विया। कराची डेवलपमेंट अथॉरिटी में भर्ती कयल मुलाज़िमनि जी लोध इदारे मथां भार बणियल, शहर जी तरक़ीअ लाइ को कमु न थियो। केडीए में 7638 मुलाज़िम भर्ती थियल, पघारुनि ऐं पेंशन जी मद में माहवार 48 करोड़ 90 लख रुपया ख़र्च थियनि था। केडीए जे 5310 रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन जी मद में माहवार 22 करोड़ 62 लख रुपया ॾिना वञनि था। केडीए में ताज़ो 22 करोड़नि जी करप्शन साम्हूं आई। 1600 गैर क़ानूनी भर्तियुनि जी निशानदेही अॻी थी चुकी। गैर क़ानूनी भर्तियुनि बाबति स्पेशल सेक्रेटरी जी सरबराही में कमेटी ठही, रिपोर्ट बि तयारु थी, पर उन ते अमल न थियो। 2003 खां 2015 ताईं सरकारी प्लाटनि जी गैर क़ानूनी लीज़ ऐं अलाटमेंट बाबति शुरू थियल जांच बि बंदि थी वई। रिटायर्ड मुलाज़िमनि जूं 3 अरब 19 करोड़ रुपयनि जूं रहतूं, पेंशन, LPR ऐं फाइनल पेमेंट जी मद में बि अरबे रुपया रहियल। अथॉरिटी अंदरि ई केतिराई नंढा नंढा इदारा ठहियल, सभिनी जी कारकर्दगी ज़ीरो। माली बहिरान ॾींहों ॾींहुं वधण लॻो। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर, टाइम ॾियण लाइ। सगीर, जीअं पाण गुज़िरियल प्रोग्राम्स में LTA, STA ऐं SDA जी कारकर्दगी बाबति नाज़रीन खे चङी रीति ॿुधाए चुका आहियूं। अॼु असीं कराची डेवलपमेंट अथॉरिटी जी कारकर्दगी बाबति ॼाणण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त केडीए कॾहिं ऐं कहिड़े मक़सद लाइ क़ाइमु थी, छा हेल ताईं उहे मक़सद हासिल थी सघिया आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में जेके डेवलपमेंट अथॉरिटियूं ठहियल आहिनि, इन्हनि शहरनि जी तरक़ी करण बदिरां ॼण मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण जे लाइ ठही हुजनि। शुरू खां वठी असां इहो ई प्रोग्राम कंदा पिया अचूं। जीअं पहिरियों प्रोग्राम असीं लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी ते कयोसीं, पोइ हैदराबाद ते, पोइ वरी 7 डेवलपमेंट अथॉरिटी ते। त सभिनी डेवलपमेंट अथॉरिटी जी जेका आहिनि हालत तमामु ख़राबु आहे। पाण कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका माज़ी में तमामु बहितरीन अथॉरिटी हुई ऐं हिन शहरी तरक़ी जे लाइ तमामु बहितर कमु कयो, पर हिन इदारे खे जेको हथ वठी तबाह कयो वियो हुयो। जॾहिं हिन में हिकिड़ी सियासी जेका उहा जमायत जा माण्हू हिन में अची मुक़ररु थिया, भर्ती थिया ऐं उन्हनि वटि हुकुमरानी आई, त पोइ इन इदारे खे जेको आहे उहो तबाह कयो वियो। कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा 1957 में ठही। सही। उनमें उन सां गॾु इन केडीए जेको आहे न पहिरीं, हाणे त कराची डेवलपमेंट अथॉरिटी, पर उन वक़्तु जॾहिं 1957 में ठही त इन सां गॾु कराची जो जेको वाटर सप्लाई सिस्टम जेको आहे ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, इहे ॿई जेके इदारा जेके हुया उहे बि इन में मर्ज थियल हुया। यानी इहो कमु बि कराची डेवलपमेंट अथॉरिटी खे करिणो पवंदो हुयो। बाद में जॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी अलॻि थी ऐं कराची वाटर बोर्ड जो इदारो अलॻि थी वियो, पोइ जेको आहे हिन कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेके आहिनि
उहे ॿिया जेके कम यानी उनमें प्लानिंग कोऑर्डिनेशन ऐं उन खां अलावा लैंड डेवलपमेंट आहे, हाउसिंग पब्लिक हाउसिंग स्कीम ऐं लो कास्ट जेके हाउसिंग स्कीमूं आणनि, घटि रेट ते मतिलबु माण्हुनि खे जेको आहे प्लाट ॾेई करे घर अॾे ॾियणु। उनखां अलावा रोड्स आहिनि, ब्रिज ऐं जेको आहे डिज़ाइन ब्यूरो आहे, एंटी इंक्रोचमेंट आहे या रीसेटलमेंट आहे, रिसर्च आहे, पब्लिकेशन आहे, अहिड़ा केतिरा ई जेके आहिनि उहे कम, चार्ज पार्किंग आहे, तक़रीबन 15 खां 20 हिननि जा कम आहिनि जेके हिननि जी ज़िम्मेवारी में अचनि था। सही। हाणे इन जेका डेवलपमेंट अथॉरिटी में कराची डेवलपमेंट अथॉरिटी में तक़रीबन 23 जेके आहिनि उहे इदारा बि क़ाइमु थियल आहिनि। नंढा नंढा इदारा जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उन्हनि में मुलाज़िमनि जी लोध भर्ती थियल आहे ऐं उन जी कारकर्दगी असां ॼाणींदासीं त बिल्कुलु ज़ीरो आहे। हाणे उन में जीअं हाणे पहिरियों जेको डिपार्टमेंट आहे चार्ज पार्किंग बचत बाज़ार KDA, हाणे इन जो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो KDA जे अंदरि हिकिड़ो डिपार्टमेंट ठहियलु आहे। वरी डायरेक्टर लैंड आहे, डायरेक्टर स्पोर्ट्स आहे, इंजीनियरिंग डिपार्टमेंट अलॻि ठहियलु आहे KDA जो, स्टेट ऐं फाइनेंस एंड अकाउंट्स डिपार्टमेंट ठहियलु आहे, इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी जो अलॻि सां डिपार्टमेंट ठहियलु आहे, कराची मास ट्रांज़िट सेल आहे, लैंड मैनेजमेंट KDA डिपार्टमेंट ठहियलु आहे, लॉ डिपार्टमेंट ठहियलु आहे। अहिड़ा 23 जेके आहिनि उहे डिपार्टमेंट कराची डेवलपमेंट अथॉरिटी में ठाहिया विया आहिनि। कराची डेवलपमेंट अथॉरिटी जी पाण जेकॾहिं उन जी कारकर्दगी जी ॻाल्हि कंदासीं न, उहा हिन वक़्तु ज़ीरो आहे। इहा डेवलपमेंट अथॉरिटी केतिरनि ई सालनि खां सिर्फ़ु मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण जे लाइ मतिलबु हलाई पई वञे ऐं इन जी को बि उन जो कमु जेको आहे उहो तरक़ी जो नज़र नथो अचे ऐं इहा डेवलपमेंट अथॉरिटी हिन वक़्तु सिंध हुकूमत जे सिधो सौ बोझ बणियल आहे। जी अच्छा सखी, जीअं अवां ॿुधायो त KDA क़ाइमु करण जो मक़सदु कराची शहर खे वधीक तरक़ी वठाइण हो, असांखे ॿुधाइजो त KDA हेल ताईं मजमूई तौरु केतिरियूं हाउसिंग स्कीमूं आंदियूं आहिनि ऐं हिन अथॉरिटी जी आख़िरी हाउसिंग कहिड़े साल में आई हुई? ॾिसो, हिननि जेका कराची डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त उन में तक़रीबन हुननि ॿुधायो आहे त 25 ऐं 45 जेके आहिनि उन्हनि स्कीमूं आंदियूं 1957 खां वठी ऐं जेका उन 45 हिननि स्कीमनि में हिननि ॿुधायो आहे त 7 लख जेके आहिनि उहे प्लाट असां तयारु कया। उन मां 4 जेके स्कीमूं आहिनि उहे शाह लतीफ़ टाउन, हाक्स बे, तेसर टाउन, हालकानी टाउन जेके आहिनि उहे 1993 में मलीर ऐं लियारी डेवलपमेंट अथॉरिटी खे मुंतक़िल कया विया। वरी KDA खे जेको आहे 2002 में सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट कराची में ज़म कयो वियो। बाद में वरी सिंध हुकूमत फ़ैसिलो करे कराची डेवलपमेंट अथॉरिटी खे असुल शकिल में बहाल कयो। त कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे न, उहा जॾहिं इहा ठही हुई त उन वक़्तु 16 लख जेका उहा आबादी हुई कराची जी। हाणे जेको आहे उहा तक़रीबन आबादी जेको आहे उहा 22-23 करोड़ रुपया करोड़ जेका आहे उहा आबादी थी आहे उनजी, बल्कि 22 मिलियन जेका आहे उहा कराची जी आबादी आहे। त उन शहर में जेका आहे वधीक हाणे स्कीमूं ठाहिण जी ज़रूरत आहे, पर हिननि वटि जेका उहा का बि एराज़ी मौजूदु न आहे ऐं इहो डेवलपमेंट अथॉरिटी जो मौक़िफ़ आहे त असां वटि अहिड़ी का पोज़ीशन ई न आहे, असां वटि एराज़ी ई न आहे। जेकी एराज़ी आहे उन्हनि ते बि जेके आहिनि उहे कब्ज़ा थी विया आहिनि। त डेवलपमेंट अथॉरिटी खे जेको हथु वठी तबाह कयो वियो आहे। 30 साल मतिलबु 32 साल थी विया आहिनि। डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा हिन वक़्तु ताईं का बि हाउसिंग जेका हाउसिंग स्कीम उहा न आंदी आहे। 1992 में आख़िरी हाउसिंग स्कीम आंदी वई हुई। 32 साल गुज़री विया आहिनि, का बि हाउसिंग स्कीम हिननि KDA न आंदी आहे ऐं हीअ डेवलपमेंट अथॉरिटी KDA जेका आहे उहा मुकमल तौरु जेका उहा तबाह थी वई आहे। जी सगीर, जीअं मूं शुरू में ॿुधायो त KDA में बि ॿियनि अथॉरिटीज़ जीअं मुलाज़िमनि जी लोध भर्ती थियल आहे, असांखे ॿुधाइजो त मजमूई तौरु हिन अथॉरिटी में बि केतिरा मुलाज़िम भर्ती थियल आहिनि ऐं उन्हनि खे पघारुनि ऐं पेंशन जी मद में माहवार केतिरा पैसा ॾिना वञनि था? असल में कराची डेवलपमेंट अथॉरिटी में जेके आहिनि उहे तक़रीबन 7638 जेके आहिनि उहे मुलाज़िम भर्ती थियल आहिनि ऐं टोटल हिननि जी जेकॾहिं आमदनी पाण ॿुधायूं त 52 करोड़ रुपया आहे। हाणे ईअं आहे जो इन जेके हाज़ुर सर्विस मुलाज़िम आहिनि उन खां वधीक हिननि जा पेंशनर आहिनि। 48 करोड़ रुपया रुगो मुलाज़िमनि खे पघारनि ऐं पेंशन जी मद में हर महीने हिननि खे घुरबल आहिनि। इन करे ही इदारो जेको आहे उहो तबाह थी वियो आहे त मुलाज़िमनि खे पघारूं बि कोन पियो ॾेई सघे। तरक़ी त ठहियो पर ही पघारूं पेंशन में ई फाथो पियो आहे डिपार्टमेंट। त
त हाणे जेके ग्रेड 16 ऐं उन खां मथे जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जो तादाद तव्हां ॿुधंदो त 757 ऑफिसर रुगो कराची डेवलपमेंट अथॉरिटी में भर्ती थियल आहिनि ऐं उन्हनि जी पघारनि जी मद में जेको आहे उहो 14 करोड़ 56 लख रुपया उन्हनि जी हर माहवार उहे अदा कया वञनि था रुगो ऑफिसरनि जी पघारनि जी मद में। उन खां अलावा BS 1 खां जेका 15 ग्रेड ताईं जा जेकी वरी मुलाज़िम आहिनि उहे 1434 मुलाज़िम भर्ती थियल आहिनि ऐं उन्हनि जी पघारनि जे लाइ 10 करोड़ रुपया ख़र्च थियनि था हर महीने। वरी पाण अगरि पेंशनरनि ते ईंदासीं त 1 खां 15 ग्रेड जा पेंशनर जेके आहिनि उहे 3958 यानी 4000 जे लॻभॻि रुगो 1 खां 15 ग्रेड जा पेंशनर आहिनि। उन्हनि जी मद में जेका 8 करोड़ 86 लख रुपया उन्हनि खे खपनि था रुगो इन्हनि पेंशन जी मद में। वरी जेके ऑफिसर जेके पेंशनर आहिनि यानी 16 ऐं उन खां मथे ग्रेड वारा जेके ऑफिसर जेके रिटायर थी विया उहे 1352 आहिनि। उन्हनि जी पेंशन जे लाइ हिननि खे 13 करोड़ 76 लख रुपया घुर्बल आहिनि ऐं ॿियो पैनल जेके एडवोकेट आहिनि 36 हिन में भर्ती थियल आहिनि उन्हनि जे लाइ अलॻि सां 37 लख रुपया हिननि जो ख़र्च जेको आहे उहो महीने में थिए थो। ईअं ई ॿिया जेके आहिनि उहे मुलाज़िम रखियल आहिनि, वर्क चार्ज रखियल आहिनि, कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉइज़ रखियल आहिनि। मजमूई तौर ते 7638 जेके आहिनि उहे मुलाज़िम KDA में भर्ती थियल आहिनि। उन्हनि जे लाइ हिननि खे 48 करोड़ 90 लख यानी 49 करोड़ रुपया जेके आहिनि रुगो इन्हनि जे पघारनि ऐं पेंशन जे लाइ घुर्बल आहिनि। अगरि इन्हनि जी पाण कारकर्दगी ॼाणींदासीं जेकी 49 लख रुपया इहो ख़र्च कनि था त उन्हनि जी कारकर्दगी त ज़ीरो आहे। कराची में कराची डेवलपमेंट अथॉरिटी कहिड़ी डेवलप कई आहे? 1992 खां वठी हिन वक़्त ताईं का बि यानी 32 सालनि में हिननि का बि हाउसिंग स्कीम न आहे आंदी ऐं जेकी हुननि शुरू में हाउसिंग स्कीम या टाउनशिप हुननि जेका शुरू कई उन्हनि ते बि कब्ज़ा थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका हिननि अदालत जे हुकुम जेके उहे साम्हूं आया त ही जेका चाइना कटिंग थी आहे उहा ख़तमु कई वञे, पर उन ते बि जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि। उहा चाइना कटिंग जेका ख़तमु न थी आहे, अॼु बि जेका उन्हनि जी सरकारी एराज़ी ते कब्ज़ा आहिनि इहे ख़तमु नथा थियनि। ईअं हथ वठी जेको आहे इदारे खे तबाह कयो वियो आहे। जी अच्छा सखी, जीअं अवां ॿुधायो त मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन जी मद में माहवार 48 करोड़ 90 लख रुपया ख़र्च थियनि था। वाकई हीअ अथॉरिटी एतिरो रेवेन्यू गॾु करे थी ऐं जंहिंसां मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन मिले थी? बिल्कुलु, असल में जेका हिननि तरीक़ेकार हाणे ठाहियो आहे त हालांकि कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहिनि उनजो मूंखे इहो लॻे पियो त हिन जो हशर बि को लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी वारो थियण वारो आहे, छाकाणि जो सिंध हुकूमत हिन खे हर महीने 40 करोड़ रुपया ग्रांट ॾिए थी ऐं 12 करोड़ रुपया जेके आहिनि हिननि पंहिंजो रेवेन्यू जेका आहे उहो जनरेट कनि था। उन में हाणे KDA जा जेके आहिनि हाणे 12 करोड़ रुपया जेके हिननि रेवेन्यू हासिल कनि था उन्हनि में गैर तरक़ियाती जेको ख़र्च आहे हिननि जो उहो 9 करोड़ रुपया आहे। त इहे जेके आख़िरकार केसि ताईं सिंध हुकूमत हिननि खे ग्रांट ते हलाईंदी रहंदी। सो ॾींहों ॾींहुं हिननि जो ख़र्चो वधंदो पियो वञे, ड्यूज़ हिननि जा वधंदा पिया वञनि, जेकी मुलाज़िमनि जूं जेके रहतूं उहे बि तमामु अर्बन में पहुची चुकियूं आहिनि। त ही इदारो जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं तबाही तरफ़ वञे पियो। मुलाज़िमनि खे सिर्फ़ु पघारूं ऐं पेंशन ॾियण लाइ हीउ इदारो हिन वक़्तु हले पियो ऐं हीअ सालनि खां सिंध हुकूमत हलाईंदी पई अचे, छाकाणि जो इन जी पहिरीं जेका आहे न 28 करोड़ रुपया ग्रांट हुई सिंध हुकूमत वटि। हाणे हिननि मुख़्तलिफ़ असर रसूख़ इस्तेमालु कंदे हिननि 40 करोड़ रुपया ग्रांट पंहिंजी कराई आहे। हर महीने 40 करोड़ रुपया सिंध हुकूमत हिन खे ग्रांट ॾिए पई ऐं 12 करोड़ रुपया जेके आहिनि ही पंहिंजो रेवेन्यू हासिल कनि था। त 52 करोड़ रुपया जेके हिन जी आमदनी आहे उन मां 49 करोड़ रुपया जेके आहिनि उहो पघारनि ऐं पेंशन में हलिया वञनि था। उन जे बावजूद बि पघारूं ऐं पेंशन जेका आहिनि उन्हनि खे अदा नथियूं कयूं वञनि। हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे अरबे रुपया हिननि जा रहतूं आहिनि ऐं उन्हनि खे पेंशन अञा ताईं न मिली सघी आहे। जी सकीर, अवां जी ॼाण मूजिबि हिन अथॉरिटी खे हलाइण लाइ सिंध हुकूमत माहवार 40 करोड़ रुपया ग्रांट ॾिए थी। जेका अथॉरिटी पंहिंजनि पेरनि ते बीही न सघी उहा शहर जी तरक़ीअ लाइ कहिड़ो कमु कंदी? बिल्कुलु, मूं तव्हांखे ॿुधायो त शहर जी तरक़ी लाइ को बि हिननि कमु न कयो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ताज़ो जेको आहे सिंध हुकूमत KDA हिकु सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराई हुई। उन्हनि में हिननि ॿुधायो हुयो
त असांजी उन्हनि प्लाट नंबर बि जेके आहिनि ॿुधाया आहिनि, जीअं हाणे कोरंगी टाउनशिप आहे या नाथ नाज़माबाद आहे या नाज़माबाद आहे या लांडी टाउनशिप आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते इन्हनि जा जेके आहिनि उहे कब्ज़ा थियल आहिनि ऐं उहे कब्ज़ा छॾाइण में नाकाम विया आहिनि ऐं उते जेका आहे उहा चाइना कटिंग कई वई आहे। त हाणे इहे अदालतुनि में बि जेके आहिनि उहे रिपोर्टूं आयूं। उनखां अलावा मां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदुसि त ताज़ो जेका आहे उहा जीअं ई हुकूमत आई त हिन वक़्तु सूबा लोकल गवर्नमेंट जो जेको वज़ीर सईद गनी आहे उन्हनि KDA वारनि सां इजलास कयो हो। उन इजलास में इहा ॻाल्हि साम्हूं आई त 139 जेके रांदियुनि जा मैदान आहिनि उन ते चाइना कटिंग कई वई आहे। उन यानी KDA जे 139 रांदियुनि वारे मैदाननि ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे अॾावतूं क़ाइमु थियल आहिनि ऐं उन ते घर ठही विया आहिनि। त KDA वारनि जी जेका इहे सॼो इदारो जेको आहे उहो तबाह थी वियो, हथ वठी उन्हनि जे मिल्कियतनि ते कब्ज़ा कया विया आहिनि जेकी इन्हनि ऐं हीअ पंहिंजो रेवेन्यू जनरेट नथा कनि। त अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे हीअ स्कैंडल साम्हूं ईंदा रहनि था ऐं उन स्कैंडल में जेके आहिनि उहे मुलविस जेके माण्हू आहिनि ऐं चाइना कटिंग बि इन्हनि KDA जे मुलाज़िमनि जी मिली भगत सां ई थिए थी, पर उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। इन करे हीअ इदारा जेके आहिनि बद इंतिज़ामी ऐं करप्शन जे वर चढ़ी वञनि था, जंहिं मक़सद लाइ ठाहिया वञनि था उहो मक़सदु जेको आहे उहो हासिलु नथो थिए। जी सगीर, KDA में ताज़ो जेको 22 करोड़ रुपयनि जे करप्शन जो स्कैंडल साम्हूं आयो हो, उन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ताज़ो 22 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो करप्शन जो स्कैंडल साम्हूं आयो हुयो। असल में कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे इन मामले जी जांच कई हुई ऐं जांच में इहा तस्दीक थी त 22 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो गबन कयो वियो आहे। त उनमें जेका आहे हिननि मली डैम जी ज़मीन में जेका हुननि मिली भगत कई हुई ऐं उनमें जेको चालान हुननि जमा न करायो हुयो। त उनमें जेके मुलविस ऑफिसर आहिनि उहे सुई सदरन गैस जा ऐं एग्ज़िक्यूटिव इंजीनियर जेको हुयो कोरंगी उहे इन में मुलविस हुया। उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कई वई हुई ऐं जेके सुई सदरन गैस कंपनी जा जेके मुलाज़िम हुया इन स्कैंडल में मुलविस उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करणु ऐं कोरंगी जो जेको आरिफ ख़ान हुयो एग्ज़िक्यूटिव इंजीनियर उन्हनि जे ख़िलाफ़ डिपार्टमेंटल कार्रवाई करण जो चयो वियो। त अहिड़े क़िस्म जा बि जेके आहिनि उहे KDA में स्कैंडल ज़ाहिर थियनि था। पंहिंजा ई हिननि जा मुलाज़िम आहिनि उहे इदारे खे तबाह कनि पिया ऐं हीउ इदारो जेको आहे मुसलसल तबाही तरफ़ वञे पियो ऐं सिंध हुकूमत खे बि सोचण जी ज़रूरत आहे त हीअ जेका 40 करोड़ रुपयनि जी गिरांट ॾिए थी त आख़िरकार केसि ताईं हीउ इदारो जेको आहे उहो गिरांट ते हलंदो ऐं उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते हू बीहण लाइ हीउ इदारो तयार ई न आहे। इन में मुलाज़िमनि जी लोध भर्ती थियल आहे, करप्शन जा स्कैंडल साम्हूं अचनि पिया, पर उन जे बावजूदु सिंध हुकूमत जेका आहे हिन खे 40 करोड़ रुपयनि जी ग्रांट ॾेई रही आहे। जी अच्छा सकीर, कंहिं दौर में KDA में 1600 गैर कानूनी मुलाज़िमनि जी निशानदेही बि थी हुई ऐं इन हवाले सां का रिपोर्ट बि तयारु थी हुई। छा इन रिपोर्ट ते हेल ताईं को अमल दरामद थी सघियो आहे? बिल्कुलु, ही तक़रीबन 10 साल अॻु जी ॻाल्हि आहे त हिते जेको आहे KDA में उहे गैर कानूनी तौर ते बिल्कुलु भर्तियूं थियल आहिनि ऐं उन्हनि जी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते निशानदेही बि थी, पर उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु ताईं का कार्रवाई न आहे थी सघी। त 1600 जेके आहिनि उहे गैर कानूनी तौर ते भर्तियूं थियूं। उन वक़्तु जो जेको स्पेशल सेक्रेटरी हुयो ग़ुलाम अब्बास ॾेथो उन इन मामले जी जांच कई हुई। KDA में जेके आहिनि उहे साल 2016-17 में सियासी बुनियादनि ते जेके आहिनि उन्हनि भर्तियूं कयूं 1600 जे लॻभॻि। पोइ उन्हनि खे वरी पको बि कयो वियो, उन्हनि भर्तियुनि लाइ के बि कानूनी जेके आहिनि उहे घुर्जियूं पूरियूं न कयूं वयूं, न भर्तियुनि लाइ इश्तिहार ॾिनो वियो, न मुलाज़िमनि उमेदवारनि खां के दरख़्वास्तूं घुरायूं वयूं, न के उन्हनि जा टेस्ट या इंटरव्यूज़ कया विया। ईअं ई गैर कानूनी तौर ते उहे भर्तियूं कयूं वयूं। अख़्तियारनि जो नाइजाइज़ जेको आहे उहो इस्तेमालु कयो वियो। सिंध हुकूमत खां उन्हनि जी का मंज़ूरी बि न वरिती वई। बाद में इहा जीअं ई रिपोर्ट साम्हूं आई त पोइ सियासी असर रसूख़ इस्तेमालु कंदे जेके KDA जे माण्हुनि उहा इहा रिपोर्ट बसि साइडलाइन कराए छॾी। अॼु ताईं इन रिपोर्ट ते को बि अमल न थी सघियो आहे। सकीर, इहो ॿुधाइजो त 2003 खां 2015 ताईं सरकारी प्लाटनि जी गैर कानूनी लीज़ ऐं अलाटमेंट बाबति शुरू थियल जांच छो बंदि थी हुई? इन जा असुल कारण कहिड़ा हुआ? असल में जेकी कराची डेवलपमेंट अथॉरिटी जा वॾा तमामु स्कैंडल माज़ी में जेके उहे साम्हूं आया आहिनि ऐं हिन ते जेका उहा नज़र मीडिया जी तमामु घटि रही आहे। त अदालती हुकमनि ते बि ही किथे किथे जेके उहे अमल न आहिनि कंदा। त ही जेका उहा KDA जी स्कीम त जेका बसि 2003 खां 2015 ताईं प्लाट जेके अलाट थिया हुया या उन्हनि जी जेका गैर कानूनी अलाटमेंट या लीज़ थी हुई उन जी हिकिड़ी जेका उहा जांच थी हुई, उहा जांच बि जेका बंदि थी वई।
13 सालनि अंदरि जेका हिननि अलाटमेंट कई, लीज़ कई प्लाटनि जी, उन्हनि प्लाटनि में जेके लीज़ में मुलविस हुआ गैर क़ानूनी तौर ते जन अलाटमेंट कई, उन्हनि ऑफिसरनि जी निशानदेही बि कई वई हुई। उहा बि लोकल गवर्नमेंट वटि जेका उहा जांच रिपोर्ट साइलाइन थी वई। आख़िरकार इन्हनि केडीए जे जेके सरकारी ऑफिसर 62 माण्हू जेके अक्सर जेके हिते डायरेक्टर जनरल जे उहिदे ते मौजूदु हूंदा आहिनि ऐं 62 माण्हुनि खे इहो जेके 62 ऑफिसर आहिनि न, उन्हनि खे केडीए जो डीजी मुक़ररु कयो वेंदो आहे। त माज़ी में बि ईअं थियो आहे त उहे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जी जांच रिपोर्ट साइडलाइन कराए छॾींदा आहिनि। जे 1600 वारे मुलाज़िमनि जी जीअं साइडलाइन थी, ईअं ई जेका हीअ अलाटमेंट वारी जांच रिपोर्ट हुई उहा बि आख़िरकार लोकल गवर्नमेंट खे बंदि करणी पइजी वई ऐं उन फाइल ते अॼु ताईं दस चढ़ियल आहे। जी सही। अच्छा सगीर, असां वटि इहे बि ख़बरूं आहिनि त केटीए मुलाज़िमनि जा मुख़्तलिफ़ मदनि में अथॉरिटी तां अरबे रुपया रहियल आहिनि। इन हवाले सां अवां वटि कहिड़ी ॼाण आहे? बिल्कुलु, असल में मूं तव्हांखे ॿुधायो त कराची डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे न उहा इन्हनि जा 52 करोड़ बि पूरा नथा पवनि ऐं हीअ तरक़ी त ठहे हो, पर पंहिंजे मुलाज़िमनि खे 40 करोड़ रुपयनि जी हिननि खे सिंध हुकूमत खां ग्रांट मिले थी, पर उन जे बावजूद बि हिननि जूं पेंशन जी मद में रहतूं जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं मथे चढ़ंदियूं वञनि थियूं। त केडीए जेके मुलाज़िमनि जूं रहतूं आहिनि उहे 3 अरब 19 करोड़ यानी 3.25 अरब रुपयनि जूं रुगो केडीए ॾांहुं रहतूं आहिनि मुलाज़िमनि जूं। उनमें केडीए जेको पेंशन जी मद में 1 अरब 43 करोड़ आहिनि, LPR जी मद में 29 करोड़ आहिनि ऐं फाइनल पेमेंट फंड जी मद में 77 करोड़ रुपया जेके आहिनि उहे केडीए ॾांहुं रहतूं आहिनि मुलाज़िमनि जूं ऐं एरियर्स जेके आहिनि उहे 43 करोड़ आहिनि। फाइनेंशियल असिस्टेंस जेके आहिनि उहे 3 करोड़ आहिनि। मजमूई तौर ते 3 अरब 19 करोड़ रुपया जेके आहिनि उहे केडीए ॾांहुं इन्हनि रिटायर्ड मुलाज़िमनि जूं रहतूं आहिनि उहे सालनि खां अदा नथा कनि। उनखां अलावा केडीए ॾांहुं मुलाज़िमनि जूं मेडिकल सप्लीमेंट्री बिल्स कॉन्टीजेंसी ठेकेदारनि जूं 21 करोड़ रुपया अलॻि सां जेके आहिनि उन्हनि जूं रहतूं आहिनि उहे अदा नथियूं कयूं वञनि। कॉन्टीजेंसी जूं जेके आहिनि उहे 48 लख आहिनि ऐं मेडिकल जी मद में 1 करोड़ 83 लख रुपया, मतिलबु अरबें रुपया इन्हनि ॾांहुं ॾींहों ॾींहुं रहतूं जेके आहिनि उहे मथे वधंदियूं पियूं वञनि ऐं केडीए मुसलसल माली बहरान जो शिकार आहे। उन जी वजह इहा आहे त करप्शन, मुलाज़िमनि जी लोध भर्ती थियल, बद इंतज़ामी, जेके गैर क़ानूनी तौर ते तरक़ियूं थियूं, उन्हनि जी मुलाज़िमनि जो जेको आहे उहो बोझ वधंदो वियो। हीउ इदारो जेको आहे मुसलसल तबाही तरफ़ वियो। जी सही। अच्छा सगीर, कराची डेवलपमेंट अथॉरिटी अंदरि मुख़्तलिफ़ नंढा नंढा इदारा ठहियल आहिनि। छा उन्हनि इदारनि जो हाल बहितर आहे या उते बि हशर साॻो नज़र अचे थो? बिल्कुलु, उन्हनि जी बि जेका उहा कारकर्दगी ज़ीरो आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न, चार्ज पार्किंग, बचत बाज़ार, हाणे इन्हनि खे जेका फ़ीस अदा करणी आहे या रेवेन्यू जेको इन्हनि खे हासिलु करिणो आहे, जेको टैक्स हासिलु करिणो आहे, हीअ शो ई नथा कनि। जीअं मूं साजरी तव्हांखे ॿुधायो त जेको 22 करोड़ रुपयनि जो जेको स्कैंडल आयो त उन्हनि खे 22 करोड़ रुपयनि जो चालान क़ौमी ख़ज़ाने में जमा कराइणो हुयो, हुननि शो ई न कयो। हुननि अंदरूनी तौर ते हिननि सां डील करे छॾी, पोइ इन मामले जी जांच थी ऐं उनजे ख़िलाफ़ु हाणे कार्रवाई थियण वञे पई। त हीअ इदारा बि जेके आहिनि, जीअं हाणे डायरेक्टर लैंड आहे त उहे ई उन्हनि लैंड ग्रेबरनि सां मिली करे ऐं ज़मीन ते कब्ज़ो कराइनि था। उन्हनि जी गैर क़ानूनी तौर ते उन्हनि जी अलाटमेंट थिए थी। जेके केडीए जूं ज़मीनूं आहिनि, केडीए जे जेके प्लाट्स आहिनि जिन ते उनमें चाइना कटिंग थिए थी ऐं उन चाइना कटिंग कंदड़नि सां ई मिली भगत करे उन्हनि खां रिश्वत एवज़ जेके आहिनि उन्हनि खे अलाट करे छॾनि था। त ईअं ई पंहिंजा जेके इन्हनि जा जेके 23 डिपार्टमेंट आहिनि उन्हनि में मुलाज़िमनि जी लोध भर्ती थियल आहे ऐं इहो कमु सही नमूने सां न पिया कनि। हालांकि तमामु बहितरीनु इदारो आहे कराची डेवलपमेंट अथॉरिटी, इंटरनेशनली तौर ते बि हिनखे मञता मिलियल हुई, पर हीउ इदारो हथ वठी तबाह कयो वियो ऐं इन इदारे खे माली बहरान मां कढण लाइ सिंध हुकूमत मुसलसल जेका उहा कोशिशि कई। 28 करोड़ मां 40 करोड़ रुपयनि जी जेका हुननि खे ग्रांट बि ॾींदी रहे थी, उन जे बावजूदि हीउ इदारो जेको आहे उहो सुधारे तरफ़ न पियो वञे ऐं ॾींहों ॾींहुं हिननि जूं रहतुनि में इज़ाफ़ो थींदो वञे पियो, छाकाणि जो 7,500 मुलाज़िम रुगो हिकु अथॉरिटी में भर्ती थियल आहिनि। तमामु हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ इदारा जेके आहिनि ईअं करप्शन जे वर चढ़ी वञनि था। जी सही। अच्छा सगीर, केडीए जी तबाही बाबति अव्हांजी लाॻापियल अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां छा चवणु आहे? इन सिलसिले में कराची डेवलपमेंट अथॉरिटी जे DG सां मूं जेका उहा राब्ते करण जी कोशिशि कई, पर उन मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो ऐं उन खां मूं मालूमात हासिलु करण जी बि कोशिशि कई, पर हुननि मालूमात बि जेका उहा शेयर न कई।
त सिर्फ़ु रुगो उन्हनि कब्ज़नि जी रिपोर्ट जेका उहा शेयर कई, बाक़ी उन खां मौक़िफ़ हासिल करण जे लाइ मूं राब्तो कयो, पर उन जो मौक़िफ़ जेको आहे उहो साम्हूं न अची सघियो आहे। जी वरी महिरबानी सकीर, अवां टाइम ॾिनो ऐं कराची शहर जी तरक़ीअ लाइ क़ाइमु कयल इदारे केडीअ जी तबाही बाबति नाज़रीन जी ॼाण में इज़ाफ़ो कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।